नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे तंगवाणी में ख़बर ॾींदा हलूं त तंगवाणी में अगवा थियल 13 सालनि जी नींगरी कविता ओड जे घर ऑल सिंध ओड इतिहाद जे मरकज़ी अगवान पहुची हमदर्दी कई है ऐं सहायता तौर माली मदद पिण कई है। ऑल सिंध ओड इतिहाद जे मरकज़ी चेयरमैन रोशन मल ओड, लेडीज़ विंग मरकज़ी सदर सुनीता ओड, बहादुर मल ओड, वज़ीर मल ओड, दिलीप कुमार, राजकुमार, शोक शहज़ादो ओड, आसूदो मल ऐं ॿियनि पहुची होली ॾियारे जी मुनासिबत सां ईद तौर कपड़ा ऐं खाधे जूं ज़रूरी शयूं इमदाद तौर ॾिनियूं आहिनि। इन मौक़े ते अॻवान चयो त कविता कुमारी 13 सालनि जी 6 क्लास जी शागिर्दाणी आहे, जंहिंखे अगवा बाद शादी कराए मीडिया ते 5 क्लास पास जो सर्टिफिकेट ॾिसंदे अगवा कंदड़ गिरोह ज़हनी दबाव विझंदे नींगरी खे दरगाह भरचुंडी शरीफ में मुसलमान थियण जो वीडियो वायरल करायो आहे। जंहिं बाद 7 ॾींहंनि ताईं नींगरी कैद में रखी वई ऐं 7 ॾींहंनि बाद पुलिस हवाले कयो वियो आहे, जंहिंमें नींगरी खे जेको सेखारियो सम्झायो वियो उन खां सवाइ हू हिकु लफ़्ज़ बि नथी ॻाल्हाए सघे। हिननि चयो त नींगरी जी उमिरि एतिरी आहे जो हू पंहिंजे मज़हब खे सही सम्झे बि नथी सघे, इस्लाम मां कीअं थी मुतासिर थिए। हिन घुर कई आहे त नींगरी जी उमिरि जी मेडिकल समेत रेप मेडिकल बि करायो वञे त जीअं अगवाकारनि जूं साज़िशूं ज़ाहिर थियनि। हिननि सूबाई ऐं वफ़ाक़ी ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खां घुर कई आहे त नींगरी जे अगवा जो नोटिस वठी बाहि ॾींदड़ साड़ियल घर जे मुतासिर ख़ानदान जी सहायता ऐं घर साड़नि जो केस बि जल्द दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे। ऑल सिंध ओड जे तरफ़ां ही जेका बि उन्हनि खां मदद थी सघी आहे उन्हनि जी असां मदद कई आहे। ऐं बाक़ी कंहिं बि अॼु ताईं MNA MP हिंदू अची करे हुन खां न पुछियो आहे, न ई को शइ ॾिनी आहे। असां ऑल सिंध ओड जे तरफ़ां जेका थी सघियो आहे असां ॾिनो आहे। अॻिते बि मदद कंदा रहंदासीं, जंहिंखे बि ज़रूरत पई असांखां जेतिरो थी सघियो असां ज़रूरु पहुचाऊं। इहो ई मुतालबो कंदासीं त तव्हां हिकु दफ़ो उन्हनि वटि लड़ी करे अचो, उन्हनि खां पुछो उन्हनि खे छा ॾुख आहे, उन्हनि खे छा ज़रूरत आहे। उन्हनि सां एॾी नाइंसाफ़ी थी आहे, उन्हनि जी धीउ उन्हनि खां खसी वई आहे, ज़बरदस्ती खसी वई आहे। कंहिं महिल चवनि था निकाह थियो आहे, कंहिं महिल चवनि था निकाह न आहे थियो, कंहिं महिल चवनि था मज़हब मटायो आहे, कंहिं महिल चवनि था मज़हब न आहे मटायो, त पोइ हू छोकिरी छाजे लाइ उन्हनि वटि क़ैद में आहे, छाजो हले थो। ऐं सभ खां पहिरियों इहा ॻाल्हि मां क्लियर कंदी हलां त ही कानून जी हिकु ख़िलाफ़ वर्ज़ी बि थी आहे। उनखां अलावा तव्हां सभिनी खे ख़बर आहे त जेतिरे ताईं हिते छोकिरो हुजे या छोकिरी हुजे जेका 18 सालनि जी नथी थिए त हू प्रॉपर्टी बि ख़रीद नथी करे सघे, हू पंहिंजो कार्ड बि नथी ठाराए सघे ऐं हू पंहिंजो निकाह बि नथी करे सघे, हू पंहिंजो मज़हब बि नथी मटाए सघे, छो त हुनजो जेको इहो बयानु आहे उहो क़बूल न कयो वेंदो आहे क़ानूनी तौर ते। त पोइ हुनजो बयानु जेको आहे छो क़बूल कयो वियो आहे। ऐं हू 13 सालनि जी आहे, हू पंहिंजे मज़हब खां वाक़िफ़ न आहे त ॿिए जे मज़हब खां मुतासिर कीअं थींदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।